न सुधरंदा। हाणे धमाधम मस्त कलंदर वीडियो में ॻाल्हि कंदासीं जेको बबलू वटि धरणो लॻल हुयो वकीलनि जो ऐं हिन वक़्तु केनालनि जो मामिलो जेको आहे ताज़ा तरीन सूरत हाल छा आहे हिन वक़्तु तफ़सीली वीडियो ॻाल्हि कंदासीं ऐं उन खां अलावा शहबाज़ शरीफ़ कहिड़ो बयानु ॾिनो हो, कहिड़ो लॉलीपॉप ॾिनो हो सिंध वासियुनि खे, उन जो तफ़सीली वीडियो में ॻाल्हि कंदासीं। ऐं सिंध जा दोदा जवान जेके ड्रामनि जा अदाकार आहिनि, असद कुरैशी थियो या साईं निसार शाह थियो, अहिड़ा ॿिया अदाकार उन्हनि धमाधम मस्त कलंदर करण जो ऐलान करे छॾियो आहे, छाजे करे जो पाणी असांजे जियापे जो ज़रियो आहे। दोस्तो जे अगरि छके नाल निकिरंदा सिंधूअ मां त सिंधू बिल्कुलु ख़ुश्क थी वेंदी ऐं सिंध वासी हिकिड़े फुणे जे लाइ पाणीअ जे लाइ तरसंदा, छाजे करे जो हे 3 साल बरसातूं बि तक़रीबन न पवण जे लॻभॻि आहिनि। 2022 में जेका ॿोॾ आई उन खां पोइ हींअर 2025 पई हले त बरसातनि जो को नामो निशानी कोन्हे, पाणीअ जी सफ़ा घणी किलत थींदी। दोस्तो हिन वक़्तु सिंध में तव्हां ॾिसो त पाणीअ जी तमामु घणी किलत थी चुकी आहे ऐं हिन वक़्तु जेके सिंध जा नुमाइंदा आहिनि, गवर्नमेंटी नुमाइंदा, उहे जेको आहे सो जेके असांजा सियासी ऐं जेके क़ौम परस्त अॻुवान आहिनि उन्हनि सां उन्हनि राब्तो कयो आहे ऐं उन्हनि खे 2 मई ताईं जेको आहे सो इंतज़ारु करण जो उन्हनि खे चयो वियो आहे त 2 मई ते तव्हांखे जेको आहे नोटिफिकेशन इन्हनि 6 केनालनि जो रद्द करण वारो तव्हांखे हथ में ॾिनो वेंदो ऐं महिरबानी करे तव्हां धरना ख़तमु कयो। दोस्तो तव्हांखे यादि ॾियारींदा हलूं त पूरे सिंध में जेको आहे सो धरना लॻल आहिनि वकीलनि जे तरफ़ां ऐं कराचीअ में ऐं ॿिनि पासनि में बि किथे जेको आहे सो हथापाई बि थी आहे पुलिस ऐं वकील जी। लेकिन बबलू वटि जेको वॾो धरणो आहे हिन वक़्तु तक़रीबन 11 ॾींहं खां वठी उहो धरणो जारी आहे। सिंध ऐं पंजाब जो जेको बॉर्डर आहे उहो बंदि कयो वेठा आहिनि, जंहिंमें हज़ारनि जी तादाद में गाॾियूं, उन्हनि में माल भाॼियूं टमाटर ऐं माल मवेशी उहे जेको आहे सो ज़ियान पियो थिए उते ऐं तमामु घणी तकलीफ़ जहिड़ी सूरत हाल आहे। सिंध वासी ऐं वकील बिरादरी इहो ई डिमांड कयो वेठा आहिनि त जेसिताईं वफ़ाक़ी गवर्नमेंट ऐं सिंध गवर्नमेंट केनालनि जो रद्द करण वारो नोटिफिकेशन असांखे हथ में न ॾींदा तेसिताईं असां पंहिंजा धरना ख़तमु न कंदासीं, चाहे सिंध गवर्नमेंट भले पुलिस जो ज़ोर लॻाए, चाहे छा बि करे, लेकिन असां धरना ख़तमु न कंदासीं। दोस्तो असद कुरैशीअ जो बयानु असां तव्हांखे वीडियो जे शुरूआति में ॿुधायो, हाणे जेको आहे सो असां तव्हांखे जेको निसार शाह जो बयानु आहे उहो वीडियो जे आख़िर में तव्हांखे ॿुधाईंदासीं। इहे ॿई सिंध जा हिकु बहितरीनु अदाकार आहिनि ड्रामनि जा, उन्हनि बि जेको आहे सो तमामु बहितरीनु तरीक़े सां वफ़ाक़ खे लड़कारियो आहे त जा पाणी जेको आहे सो बंदि करणु ऐं इहे 6 केनाल जेको आहे सो कढणु तव्हांखे कंहिं बि सूरत न ॾिना वेंदा ऐं इन जे लाइ सिंध वासी टोटल जेको आहे सो सरापा एहतजाज आहिनि ऐं हर नंढनि वॾनि शहरनि में वकील बिरादर ऐं उन सां गॾु क़ौम परस्त अॻुवान ऐं जेके आम शहर जा माण्हू आहिनि सिंध जा उहे बि उन्हनि धरणनि में ऐं उन्हनि जुलूसनि में तमामु घणा शरीक आहिनि ऐं जेको आहे सो इंडस हाईवे ऐं ॿिया जेको आहे सो प्रेस क्लब वटि वॾा एहतजाजी रिकॉर्ड पंहिंजो जेको आहे सो कराए ऐं सिंध खे ऐं जेको आहे सो वफ़ाक़ खे इहो पैगाम पिया ॾियनि त कहिड़े बि तरीक़े सां इहे 6 केनाल जेके आहिनि उहे पंहिंजा तव्हां रद्द कयो, न त ॿी सूरत में इन्हनि धरणनि जो ऐं इन्हनि एहतजाजनि जो जेको आहे सो सिलसिलो अञा वधायो वेंदो। दोस्तो सिंध जा गैरतमंद जेके आर्टिस्ट आहिनि ऐं जेके गुलूकार आहिनि उहे बि इन धरणे में बराबरि जा शरीक आहिनि ऐं क़ौम परस्त अॻुवाननि सां सीनो सीने सां मिलाए करे ऐं जेको आहे पाणी वारे मसइले जे लाइ पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड पिया कराइनि। त वॾी महिरबानी, पाणी असांजे जीअण जो ज़रियो आहे। दोस्तो इन वीडियो खे घणे मां घणो लाइक कयो, चैनल खे सब्सक्राइब